जी बिल्कुल। अॼु जामशोर ज़िले के हेडक्वार्टर शहर कोटड़ीअ में जेको सो सुबुह साण जेको लॉकडाउन हो वो जुज़वी तौर हो, जंहिंमें जेको सो कोटड़ीअ में मच्छी ऐं किराने ऐं सब्ज़ी जा ऐं मेडिकल स्टोर त खुलियल हुआ। उन खां अलावा जेके आहिनि से कपिड़े जा दुकान, इलेक्ट्रिशियन जा दुकान ऐं ॿिया दुकान भी जेके आहिनि से शटर हेठि करे खुलियल रहिया। इन दौरान शहर जा मेन रस्ता आहिनि उनखे कनातियूं ॾेई ऐं खारदार तार ॾेई बंदि कयो वियो आहे। उन खां अलावा इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जेको सो मुख़्तलिफ़ कॉलोनी के रवासिन जेको सो डिप्टी कमिश्नर जामशोर जी ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो आयो ऐं उन्हनि जेको सो ईंदड़ विंदड़ गाॾियुनि खे रोके छॾियो। उन सिलसिले में मुंहिंजी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो चवणो हो त ख़ुदा जी बस्ती 2 नंबर ऐं 3 नंबर ऐं गुलशन शहबाज कॉलोनी जेका आहे उन में जेको सो रवासिन खे राशन न मिलियो, जंहिं ते उन्हनि जो चवणो हो त डिप्टी कमिश्नर जी टीम जेका आहे सा सिंध हुकूमत जी उहा असां ताईं न आहे पहुती। असीं 26 ॾींहंनि खां जेको सो लॉकडाउन आहियूं ऐं पोरियत आहियूं। असांजी जेका घर जी चुल्ह नथी ॿरे, उन करे जो असीं जेको सो मजबूर थी जेको सो रोडनि ते निकिता आहियूं ऐं एहतजाजी मुज़ाहरो कयो आहे। असां सां डिप्टी कमिश्नर ऐं हद जो जेको म्यूनसिपल जो चेयरमैन आहे उहो बि मिलण लाइ तयारु न आहे, जंहिंजे करे असांखे सख़्तु परेशानियुनि जी सूरत हाल में असीं कोटड़ीअ जे जेको सो चौंकनि ते पहुता आहियूं ऐं एहतजाजी मुज़ाहरो करे रहिया आहियूं। उन्हनि सां जेको सो रेंजर्स जा एहलकारनि ऐं DSP कोटड़ी ॻाल्हियूं करे जेको सो मुज़ाहरो ख़त्म करायो। जी।